अस्सलाम वालेकुम नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु मीसम अली समो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां वीचार वठंदासीं जेको आशूरे जा ॾींहं जेके अची रहिया आहिनि उन हवाले सां नवाब शाह जी अज़ादारी ऐं नवाब शाह में केतिरी तइदाद में इमाम बारगाहूं आहिनि ऐं जेके मातमी जुलूस बरामद थींदा आहिनि मुख़्तलिफ़ ॾिहाड़नि ते उन सॼी सूरत हाल खां साईं अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं। सर पहिरियां त असांखे इहो ॿुधाइजो त आशूरे जा ॾींहं अचनि पिया जी बिल्कुलु। त उन हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त हीअ जेके मुक़दस ॾींहं आहिनि ऐं असांजे पाकनि जा ॾींहं आहिनि त इन हवाले सां पहिरियां ॿुधाइजो। जी बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। मुहर्रमुल हराम जो महीनो मुक़दस महीनो आहे ऐं उन्हनि महीननि में शुमारु थींदो आहे जंहिं महीने में अरबनि जे दौर खां वठी रत वहाइण जेको आहे उहो हराम सम्झो वेंदो हुयो। इस्लाम में बि इन महीने जी तमामु घणी अहमियत आहे ऐं छो त असांजे इस्लामी महीने जो पहिरियों जेको आहे सो महीनो साल जो पहिरियों महीनो आहे, इन करे उन जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। रिवायतुनि में इन महीने जी अज़मत तमामु घणी ॿुधाई वई आहे ऐं न सिर्फ़ु इस्लाम में पर इस्लाम खां पहिरियां जेके दीन ऐं अदयान गुज़रिया आहिनि उन्हनि में बि मुख़्तलिफ़ हवालनि खां इहो ॾींहं जेके आहिनि से मल्हाया था वञनि। इवन अगरि तव्हां ईसाई मसलक में ॾिसंदो त उन में बि जेको आहे 10 मुहर्रम खे हिकिड़ी वॾी फज़ीलत ऐं अज़मत जेका आहे उहा हासिलु आहे। सिंध जे अंदरि ईंदासीं त क़दीम जेके वेद ऐं क़दीम जेके मसलक गुज़रिया आहिनि उन में बि 10 मुहर्रम खे हिकिड़ी अहमियत हासिलु रही आहे ऐं उन दौर जा जेके इन मसलक या मज़हब सां जेके तालुक़ु रखंदा हुया उहे इन दौर खे बाक़ाइदे एतमाम सां मल्हाईंदा हुया ऐं अॼु असां जेको आहे इन दौर खे इन खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मनसूब कयो आहे, इस्लाम जे हिकिड़े अज़ीम लीडर जे नाले सां मनसूब कयो आहे। हिन दौर खे इन 10 मुहर्रम खे इस्लाम जे रिवाइवल जो जेको आहे सो नालो ॾिनो आहे असां, जंहिं इस्लाम जंहिं दौर में ज़िंदा थिए थो। इंसान को बेदार तो हो लेने दो, हर क़ौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। इहो दौर आहे जंहिं दौर में इस्लाम हिकु खिते मां निकिरी पूरी दुनिया में फैलियो आहे। इन करे जो नबी अकरम ने फरमायो हो न त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन मूं मां आहे ऐं मां हुसैन मां आहियां। हुसैन मूं मां आहे इहो मुहर्रम ताईं आहे, मुहर्रम सन 61 हिजरीअ ताईं हुसैन मूं मां आहे। मां हुसैन मां आहियां 61 हिजरीअ खां वठी क़यामत ताईं मां हुसैन मां आहियां। छो त हाणे जेका मुंहिंजी पहचान हूंदी उहा हुसैन जे ज़रिए सां हूंदी, हुसैन जे नाले जे पोयां हूंदी। तंहिंजे करे मुहर्रम जी फज़ीलत जेका आहे उहा तमामु घणी आहे ऐं इन ते जेकॾहिं बहस कंदासीं त तमामु वॾी बहस। नवाब शाह जी जेकी छा सूरत हाल आहे जॾहिं पहिरीं मुहर्रम खां मुख़्तलिफ़ इमाम बारगाहूं ऐं केतिरी तइदाद में हिते इमाम बारगाहूं? जी नवाब शाह अल्हम्दुलिल्लाह असांजो पुरअमन खितो रहियो आहे ऐं आज़ादारी जे हवाले खां क़दीम नवाब शाह खां वठी जदीद नवाब शाह ताईं अचूं था त तमामु पुरअमन ऐं आज़ादार मुल्क रहियो आहे। मां जीअं तव्हांखे ॿुधायो त क़दीम आज़ादारी जा जुलूस जेके आहिनि उहे पाकिस्तान जे ठहण खां बि पहिरियां नवाब शाह में जेके आहिनि से अचनि था ऐं पहिरीं परमिट जेका मूंखे नज़र आई अंग्रेज़ दौर हुकूमत में थी, जो ख़ुदि अंग्रेज़ उन जुलूसनि जी जेका आहे उहा क़यादत कंदा हुया। इन मां ज़ाहिर थिए थो त नवाब शाह जी आज़ादारी जेका आहे उहा तमामु क़दीम आहे। अॼु बि ॾिसूं था त उहे क़दीम जुलूस जेके आहिनि पंहिंजी परमिट जे हिसाब सां हलनि था पिया। परमिटूं हालांकि ॾिठो वञे त बंदि आहिनि, नथियूं मिलनि ऐं असां वटि जेके क़दीम तरीन परमिटूं आहिनि उहे 1896 जी जेका मिले थी, 1896 जी परमिट अंग्रेज़नि जे दौर जी निकितल आहे। अॼु बि उहे ई परमिटूं जेके आहिनि उहे नयूं थियनि थियूं, नई कंहिं परमिट खे इजाज़त न आहे पर बहरहाल गवर्नमेंट वर्बली इजाज़त ॾींदी आहे जुलूस कढण जो। नवाब शाह छो त पुरअमन खितो रहियो आहे। हिते अल्हम्दुलिल्लाह हुसैन मौला खे मञण वारा आज़ादार जेके आहिनि उहे तमामु घणी तादाद में रहनि था ऐं मां नथो सम्झां त किथे को हरू भरू को झगड़ो थींदो हुजे या हरू भरू किथे को पॾो या फ़साद थींदो हुजे। पुरअमन क़ौम आहे ऐं उमेदु इहा था कयूं त इहो सिलसिलो जेको आहे उहो हमेशह जारी ऐं सारी रहंदो। न कंहिंखे छेड़ियो ऐं न ई जेको आहे ॿियनि खे चवंदासीं उहे कंहिंखे छेड़नि। 10 जो जेको ॾींहुं हूंदो आहे मरकज़ी जुलूस जेके बरामद थींदा आहिनि उहो किथां निकिरंदो आहे ऐं किथे इख़्तिताम पज़ीर थींदो आहे? जी 10 जा जुलूस असां वटि हूअं त नंढा नंढा जुलूस मुख़्तलिफ़ पहाड़नि मां निकिरंदा रहंदा आहिनि जिन खे मन्नती जुलूस करे चयो वेंदो आहे।
उहे जुलूस नंढा नंढा जेके आहिनि से सुबुह जो सवेर निकिरंदा आहिनि, हाणे उन जा तमामु घणा आहिनि, तंहिंजे करे मां नाला नथो ॿुधाए सघां। उहे पाड़नि मां निकिरी ऐं हिकु जॻह ते जमा थींदा आहिनि। उन वञा घणो करे जेके जुलूस जमा थींदा आहिनि उहे मरकज़ी इमाम बारगाह मोहिनी बाज़ार में थींदा आहिनि। मोहिनी बाज़ार में इहे सभु जुलूस गॾु थींदा आहिनि ऐं पोइ मजलिस अज़ा थींदी आहे 10 जे ॾींहुं। मजलिस अज़ा खे फ़ौरन बाद जेको आहे तक़रीबन 11:30 बजे 11 बजे धारे उतां जुलूस बरामद थींदो आहे, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो वरी वापसि अची जेको आहे उहो मरकज़ी इमाम बारगाह में ई शाम ग़रीबा जे वक़्त में अची इख़्तिताम पज़ीर थींदो आहे। लेकिन इन सां गॾु हिकु ॿियो वॾो जुलूस जेको एतिरो ई क़दीम आहे जेतिरो कि मरकज़ी जुलूस जेको आहे क़दीम आहे, एतिरो ई क़दीम आहे, उहो जुलूस ग़रीबाबाद मां बरामद थींदो आहे। ऐं ग़रीबाबाद मां इहो जुलूस बरामद थींदो ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो। इहो हिकु जॻह ते अची गोल चकरे में अची इन वॾे जुलूस सां गॾु थींदो आहे। माना हाणे 2 जुलूस हिकु ई थी वेंदा आहिनि। इहे 2 जुलूस जेके आहिनि से हलंदे 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 सोनारान वारी जेका आहे घटी AC ताईं इहे 2 जुलूस गॾु हूंदा आहिनि। हितां खां पोइ वरी इहे 2 जुलूस अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि। हिकिड़ो जुलूस ग़रीबाबाद ॾांहुं वेंदो आहे ऐं ॿियो जुलूस जेको आहे मोहिनी बाज़ार ॾांहुं वेंदो आहे। ऐं माशाअल्लाह तव्हां अगरि हिन दफ़े अचो ॾिसो त जेतिरी मोहिनी बाज़ार जे मरकज़ी इमाम बारगाह में रश हूंदी आहे एतिरी रश तव्हांखे जेको आहे ग़रीबाबाद वारे इन जुलूस में बि मिलंदी। इहो जुलूस जेको आहे हिकिड़ो त मोहिनी बाज़ार इमाम बारगाह हली वेंदो आहे जेको वेझो आहे हुतां खां। ॿियो जुलूस जेको आहे ग़रीबाबाद वञण जे लाइ वञी DC जो जेको बंगलो आहे, DC हाउस जेको आहे, इते अची जेको आहे बीहंदो आहे। इते पोइ शाम ग़रीबा थींदी आहे। शाम ग़रीबा खां पोइ इहो जुलूस थींदो साईं ग़ुलाम रसूल शाह जी हवेली ताईं जेको आहे सो वेंदो आहे ऐं उते वञी इख़्तिताम पज़ीर थींदो आहे। तमामु क़दीम जुलूस आहे। मां हिन जी परमिट ॾिठी त इहा बि 1800 ऐं कुझु जी जेका परमिट आहे ऐं तमामु क़दीम जुलूस आहे। ऐं घणा दोस्तनि खे हिन जुलूस जी ख़बर न आहे। हालांकि हिन जुलूस में ग़रीबाबाद जे इलाइक़े जा उनजी पसगिरदाई जा माण्हू जेके आहिनि से तमामु घणे तादाद में शिरकत कंदा आहिनि। इन में मुख़्तलिफ़ जुलूस बि अची जेके आहिनि से शामिलु थींदा आहिनि ग़रीबाबाद जे जुलूस में, जंहिंमें सोनारनि जो जुलूस जेको आहे उहो बि इन में अची जमा थींदो आहे। जंहिंमें जेको आहे सो मलाहनि जो जुलूस जेको आहे जेको कश्ती वारो जुलूस थींदो आहे इहो बि इन में अची जेको आहे शामिलु थींदो आहे। ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां तमामु वॾे जेको आहे सो तादाद में इहो जुलूस अची जेको आहे वापसि साईं ग़ुलाम रसूल शाह वारी हवेलीअ ते जेको आहे नहर कंदो आहे। ॿियो साईं इहो ॿुधायो सिक्योरिटी जे हिसाब सां सेफ सिटी नवाबशाह खे बनायो वियो आहे, करोड़े रुपयनि जो निस्फ़ कयूं आहिनि कैमराऊं मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते। तव्हां सम्झो था त अहिड़नि ॾींहंनि ते जेके ख़ासि करे इमाम बारगाहुनि ते बि कैमराऊं लॻायूं वञनि त जीअं कंहिं अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾेई सघिजे। बल्कि मां इहो चवंदुसि त इमाम बारगाहनि ते त ज़रूरु लॻनि कैमराऊं ऐं लॻणु खपनि। गॾोगॾु जेके ॿियूं इबादत गाहूं आहिनि अहले सुन्नत वल जमात जो आहिनि असांजे भाइरनि जो या ॿियूं जेके बि माना अहिड़े मरकज़ी जॻहियूं आहिनि उते बि इहे कैमराऊं लॻायूं वञनि। मुमकिन आहे त अगरि उन्हनि ते बि कुझु अगरि का शैतानगिरी थिए त पोइ इहो न थिए त माना 2 क़ौमूं पाण में मिली पवनि। तंहिंजे करे उन्हनि खे बि जेको आहे सो हालांकि अज़ादार इन्हनि ॾींहंनि में जेको आहे सो हुसैन जी ग़म में ई मुब्तला हूंदा आहिनि। उन्हनि जो ज़हन कॾहिं बि तक़रीबकारी ॾांहुं न वेंदो आहे। पर बहरहाल तक़रीबकारी जो दौरु आहे, तंहिंजे करे मां गवर्नमेंट खे इहो गुज़ारिश कंदुसि त न सिर्फ़ु शिया जुलूसनि सां गॾु इहे इंतिज़ाम कया वञनि बल्कि ॿियूं जेके बि मसलकनि मज़हबनि जूं जेके इबादत गाहूं आहिनि उन्हनि ते बि अहिड़े क़िस्म जो जेको इंतिज़ाम रखियो वञे मतां जेको आहे किथां शैतानगिरी अहिड़े क़िस्म जी थिए। अल्लाह ख़ैर करे। आख़िर में असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो साईं, जीअं तव्हां मजलिसूं बि पढ़ंदा आहियो त इन हवाले सां ॿुधायो त जेके गाज़ी अब्बास जे नाले सां जेके असांजा अलम पाक आहिनि घर घर जे मथां हूंदा आहिनि, इमाम बारगाह जे मथां आहिनि, उन हवाले सां थोरो गाज़ी अब्बास अलम पाक जे हवाले सां कुझु ॿुधायो। जी महिरबानी। गाज़ी अब्बास अलमदार जो अलम असल में शबीह असां चवंदा आहियूं अहिड़ी निशानीअ खे जेका असल खे जेको आहे सो नक़ल ठाहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। उनजी एतिरी इज़त हूंदी आहे जेतिरी असल जी हूंदी आहे। ठीकु आहे न। ऐं इहो को कॾहिं इहो को कॉन्सेप्ट नओं न आहे बल्कि इस्लाम में मुख़्तलिफ़ शयूं
जेको आहे हूंदो आहिनि, मतिलबु क़ुर्बानी जा ॾींहं ताज़ा ताज़ा गुज़रिया आहिनि, असां जेको जानवर ज़िबह कंदा आहियूं उन जे लाइ हुकूमतनि जे अॻियां बि न हलो। हालांकि आहे जानवर पैसा पंहिंजा ख़र्च कया आहिनि, लेकिन उन जे बावजूदि बि उनजी इज़त तकरीम करणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे, इज़त कयो हुनजी। इवन जॾहिं हुनखे तव्हां ज़िबह था करे छॾियो, हालांकि पंहिंजे पैसनि सां वरितो आहे, हालांकि जानवर बि आम आहे, लेकिन न ज़िबह कयो त उनजो जेको खल आहे या उनजो जेको ॿिया उज़व आहिनि उनखे पूरे छॾियो, उनखे इज़त ऐं तकरीम कयो उन्हनि जी बि। त जॾहिं उन जानवर जी इज़त थी वञे त हीअ त हुसैन मौला जे नाले ते जेको आहे सो शयूं अचनि थियूं पियूं, इन्हनि जी इज़त ऐं तकरीम बि तमामु घणी आहे ऐं हुअणु खपे, हर मुस्लमान खे करणु खपे। रही ॻाल्हि त शबी जेका निकिरे थी हज़रत गाज़ी अब्बास अलमदार जी, ईअं पुछो तव्हांसे, गाज़ी अब्बास अलमदार जी जेका शबी निकिरे थी, इहा शबी दुनिया में निकिरे थी, सॼी दुनिया में, पर सिंध खे हिकिड़ो फ़ख़्रु हासिलु आहे जेको दुनिया जे कंहिं ॿिए ख़िते खे हासिलु न आहे। इन जे बारे में मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, मां हाणे होॾे न वेंदुसि, पर बहरहाल इहो आहे त सिंध दुनिया जो उहो वाहिद इलाइक़ो आहे जिथे गाज़ी अब्बास जो अलम बाक़ाइदा नस्ब कयो वेंदो आहे ऐं बाक़ाइदा एहतमाम सां नस्ब कयो वेंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायांव त नस्ब करण वारो जेको आहे उनजो न मसलक ॾिठो वेंदो आहे न मज़हब। खोड़ तव्हांखे पुराणे दौर जा अलम मिलंदा जेके हिंदू मसलक वारा लॻाईंदा हुआ, खोड़ तव्हांखे हिन दौर में तव्हांखे मिलंदा जेके अहले सुन्नत वारा लॻाईंदा आया आहिनि ऐं अॼु बि लॻाईंदा अचनि था, उहे अहले सुन्नत वारा आहिनि, लेकिन अलम जेको आहे सो लॻाइनि था पिया। अलम जी तकरीम, अलम जी इज़त, इहो सिंध खे विरसे में मिली आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां फ़ख़्र सां चवंदा आहियूं त गाज़ी अब्बास जो अलम असांखे जेको आहे सो तोहफ़े में मिलियल आहे ऐं असांजा खोड़ मसइला जेके आहिनि इहो गाज़ी अब्बास जे अलम जे हेठां दुआउनि जे ज़रिए क़बूल थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे फ़ख़्रु आहे असांखे जो असांजे सिंध खे इहो मिलियो आहे। सिंध मां मुराद मुंहिंजी मौजूदा नक्शो न आहे सिंध जो, बल्कि सिंध जो अगरि नक्शो ॾिठो वञे क़दीमी त मां सम्झा थो तव्हांखे तमामु वॾो मुल्तान ऐं इहे उच ताईं जेको आहे इहा सिंध नज़र ईंदी ऐं इहे अलम तव्हांखे ओसी ताईं नज़र ईंदा। शायदि दुनिया जे ॿिए खिते में अलम ईअं न हुजनि जीअं सिंध में आहिनि। वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी साईं मीसम जी, साईं चयो जेको अलम पाक आहे सिंध खे तोहफ़े में मिलियल आहे। नाज़रीन, वरी कंहिं ॿी शख़्सियत सां मिलंदासीं, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त, अल्लाह भाई।